एक ॿी अहम ख़बर भी शामिल कंदालू। सिंध यूनिवर्सिटी जाम शोरूम में शागिर्दनि ते केस दाख़िल करण वारो मामलो सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में चैलेंज कयो वियो आहे। एडवोकेट सजाद चांडे बेन सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। वकील मौक़िफ़ अख्तियार कयो आहे त सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया ऐं पुलिस गैर क़ानूनी तौर केस दाख़िल कयो आहे। वकील जो चवणु आहे त केस ख़त्म करे पुलिस खे वधीक कार्रवाई खां रोकियो वञे। अदालत आईजी सिंध समेत लाॻापियल पुलिस तमददारनि खे जवाब लाइ नोटिस जारी करे छॾिया। सिंध यूनिवर्सिटी जाम शोरूम में शागिर्दनि ते केस दाख़िल करण वारो मामलो सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में चैलेंज कयो वियो आहे। एडवोकेट सजाद चांडे बेन सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में दरख़्वास्त दाख़िल कराई। सिंध यूनिवर्सिटी जाम शोरूम में शागिर्दनि ते केस दाख़िल करण वारो मामलो सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में चैलेंज कयो वियो आहे। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फेरोज़ बबर सां। जी फेरोज़, क्या तफ़सील ॾींदा? जी बिल्कुल निदा। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि मथां सकाफ़त ॾियारो मल्हाइण वारे केस वारे में जेको मामलो आहे उन में पुलिस खे वधीक कार्रवाई ऐं गिरफ़्तारी खां रोके छॾियो आहे। घरू खाते जे सेक्रेटरी आईजी सिंध डीआईजी हैदराबाद एसएसपी जाम शोरो ऐं एसएचओ जाम शोरो समेत जेको आहे ॿियनि अमलदारनि खे 20 दिसंबर ताईं अदालत सगुरी तलब करे वरितो आहे। इन में मुख़्तलिफ़ वकीलनि पारां जेका सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में दरख़्वास्त दाख़िल कई हुई, जंहिंमें सजाद चांडियो, एडवोकेट इरफान ख़ासकेली ऐं ॿिया इन में शामिल आहिनि। इन जी ॿुधणी जस्टिस मोहम्मद इक़बाल कलोड़ो ऐं जस्टिस मोहम्मद सलीम जेसर ते मुश्तमिल डिविज़नल बेंच कई। एडवोकेट सजाद चांडे अदालत में ॻाल्हाईंदे चयो त शागिर्द ऐं शागिर्दनि पारां 1 दिसंबर ते सकाफ़त ॾियारो मल्हायो वियो। उन जी आड़ में मक़ामी पुलिस 303 शागिर्दनि ऐं शागिर्दनि ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल करे 4 खां वधीक जेको आहे उहो शागिर्दनि खे गिरफ़्तार कयो। इन क़िस्म जी एफआईआर जेका रियासत जे ख़िलाफ़ को बि इल्ज़ाम या साज़िश हुजे उन ते एफआईआर दाख़िल करण जो इख्तियार कंहिं पुलिस ऑफिसर या कंहिं ॿिए माण्हू वटि न आहे हूंदो। जॾहिं त अदालत वकील जा दलील ॿुधण खां पोइ पुलिस खे वधीक कार्रवाई ऐं गिरफ़्तारी खां रोकींदे सूबाई घरू खाते जे सेक्रेटरी ऐं आईजी सिंध डीआईजी हैदराबाद समेत जेको आहे ॿियनि अमलदारनि खे 20 दिसंबर ते जवाब तलब करे वरितो आहे। ठीकु आहे फेरोज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी तव्हांजी।